अस्सलामुअलैकुम नाज़रीन, आवाज़ न्यूज़ से गॾु आहियां संझा सैयद ऐं आऊं आहियां बिशारत सुमरो। हलंदासीं हेडलाइन तरफ़। इमरान खान हुकूमत छॾे सघे थो पर अपोजिशन खे NRO न ॾींदो। मुंहिंजी घरू वज़ारत में जंहिं बि फ़ौज ख़िलाफ़ ॻाल्हायो 72 कलाकनि अंदरि उन ख़िलाफ़ केस दाख़िल कयो वेंदो। वफ़ाक़ी घरू वज़ीर शेख रशीद जूं रावलपिंडी में मीडिया सां ॻाल्हियूं। संदसि चवणु आहे त PDM वारा लॉन्ग मार्च जी तारीख़ जो ऐलान कंदा त असां बि पंहिंजो क़ानूनी ऐं आइनी हक़ इस्तेमालु कंदासीं। 20 फरवरी ताईं सियासत खुली वेंदी। ॻाल्हि जा दर बंदि कंदड़ सियासतदान बेअकुल आहिनि। सिंध के वडे वज़ीर सैयद मुराद अली शाह की सिदारत हेठ सूबाई राब्ता अमल दरामद कमेटी जो इजलास। वडे वज़ीर जो चवण है असां महमूदाबाद नाले जो प्लान जोड़ियो है। कराची शहर लाइ लाज़मी है तो समूरन नालन की सफ़ाई कई वञे। नालन की सफ़ाई और रीमॉडलिंग से अर्बन फ्लडिंग जो खतरो खत्म थी वेंदो। सूबाई वज़ीर नासिर हुसैन शाह चयो आहे त PDM ख़िलाफ़ ख्वाब ॾिसंदड़ खे मायूसी थी। मुख़ालिफ़ धुर पार्टियूं पंहिंजा जमहूरी मक़सद हासिल कंदियूं। PDM क़यादत PP जे मौक़िफ़ ऐं तजवीज़ुनि खे साराहियो। वज़ीर आज़म ॿुधाए त कहिड़ा वफ़ाक़ी वज़ीर साज़िश करे रहिया आहिनि। वज़ारत उज़्मा जा ख़्वाहिशमंद केतिराई वज़ीर निशाने ते आहिनि। नून लीग अगवान राणा सनावला चयो आहे त नाअहल टोले के घर भेड़ो करे मुल्क और क़ौम की जान छड़ाई वेंदी। फैसलाती लॉन्ग मार्च खां पोइ इस्तीफ़ाउनि जो फ़ैसिलो कंदासीं। वक्त आयो तो इस्तीफ़ाऊं ॾेई असेंबलियूं मुअतल कंदासीं। मुल्क में कोरोना वायरस जा माण्हुनि मथां हमला जारी। कोरोना वायरस वधीक 82 ॼणनि खां हयातियूं खसे वरितियूं। फौतुनि जो अंग वधी 10,858 ताईं पहुतो। NCOC मौजूद गुज़िरियल 24 कलाकनि दौरान 2,184 नवां केस ज़ाहिर। मुतासिरनि जो अंग वधी 4,84,362 थी वियो। फ़ाल केसनि जो अंग वधी 25,130 ताईं पहुतो। 4,80,974 मरीज़ वायरस खे शिकस्त ॾेई सिहतयाब थी विया। वज़ीर आज़म इमरान खान चयो आहे त मुंहिंजे ऐं फ़ौज खिलाफ़ साज़िश थी रही है। PDM साज़िश करे रही है। फ़ौज के खबर है तो आऊं करप्शन नथो करियां। नवाज़ शरीफ पहिरियां मुशर्रफ सां मुआहिदो करे ॿाहिरि हलियो वियो। हींअर बीमारी जो बहानो करे ॿाहिरि वेठो आहे। घोड़की वेझो नेशनल हाईवे ते 3 गाड़ियुनि में आमू साम्हूं टक्कर। हादसे के नतीजे में 2 ॼणा फौत, 2 ॼणा ज़ख़्मी अस्पताल मुंतक़िल। बांदी में बिलाल कॉलोनी में मुड़स और ज़ाल जा कुआड़ियूं लगल लाशत। नौजवान सिकंदर शाह और साजिदा जावरी जा घर में लाशत आया। इतलाबाद पुलिस वाक़े वारे हंध पहुंची लाश खणा अस्पताल मुंतकिल कया। पुलिस जो चवण है तो वाक़े की जांच कई पई वञे। टंडोलायर वेझो रितो कालो कॉलोनी में भाईटे हथां चाचो क़तल। जवाबदार पंहिंजे पीर सन चाचे मोहम्मद जुमन खे लठियूं हणी क़तल कयो। पुलिस वाक़े वारे हंध पहुंची जवाबदार खे गिरफ़्तार करे लाश अस्पताल मुंतकिल कयो। पुलिस जो चवण है तो वाक़े की जांच कई पई वञे। मिठी वेझो गोठ गुल मोहम्मद रिंद में औरत परवीन रिंद जो वण में टंगियल लाशत। इतलाबाद पुलिस वाक़े वारे हंध पहुंची लाश खणा अस्पताल मुंतकिल कयो। औरत के वारसन जो चवण है तो परवीन रिंद जो दिमागी तवाज़ुन ठीक न हो। पुलिस जो चवण है तो वाक़े की जांच कई पई वञे। मटियारी भरसा 10 दरी मोरी में कार किरी पई। पुलिस एहलकार खादिम खुशगवाह में बुधी फौत थी वियो। मीरबाग गोरचाणी भरसा चंबड़ नाके वटि 2 मोटरसाइकिल में टक्कर। 2 ॼणा ज़ख़्मी अस्पताल दाख़िल। फैज़गंज वेझो 15 वाह के RT 82 वटा 25 फुट घारो। केतराई फसल पानी हेठ। इतला बावजूद आपाशी अमलो वाक़े वारे हंध न पहुतो। वधिक नुक़सान थियण जो ख़दशो। गोठाणा पंहिंजी मदद पाण तत घारो ॿधण में रुधल।
रहवासियुनि आला अख़्तियारनि खे अपील कई त फौरी तौर ते नोटिस वठी घारो ॿधी वधीक नुक़सान खां बचायो वञे। क़ौमी टीम जो कप्तान बाबर आज़म न्यूज़ीलैंड खिलाफ ॿी टेस्ट मैच खां ॿाहिरि। बाबर आज़म जी जाइ ते मोहम्मद रिज़वान क़ौमी टीम जी क़यादत कंदो। PCB जो चवणु आहे त बाबर आज़म ॾखण अफ्रीका खिलाफ होम सीरीज़ लाइ मौजूदु हूंदो।